साथियों जीए सिंध जीए फ़िक्र फली जो साथियों जॾहिं पाण गॾु थियूं था हिन अहिड़े समाज जे अंदरि उहा समाज जंहिंमें दर्जने अहिड़ियूं ज़ातियूं आहिनि, दर्जने अहिड़ा कुड़म ऐं कबीला आहिनि, दर्जने अहिड़ा ख़ानदानूं आहिनि ऐं ज़ात आहिनि जेका हिन फ़रसूदा समाज ऐं हीअ फ़रसूदा समाज जेका जागीरदारी समाज आहे उनमें पंहिंजो जिस्म लिकायूं, पंहिंजे जान लिकायूं, पंहिंजे हक़नि जे ख़ातिर जी ॻोल्हा खे छॾे करे, पंहिंजे हक़नि खे छॾे करे घर में लिकिया वेठा आहिनि। उते कलीम जहिड़ो माण्हू हुजणु, अवामी तहरीक जे झंडे जे हेठि हिकिड़ो नायाब माण्हू जेको सिफ़ अवल ते हुजे, जिते इलेक्शन वारो मामिलो हुजे त कलीम PS 6 में मूंखे यादि आहे जॾहिं आउं सिंधी शागिर्द तहरीक में नओं आयो हुउमि अवामी तहरीक में, त उन ज़माने में 2012 ऐं 13 जी ॻाल्हि आहे त ही शख़्स उहो हो जंहिं PS 6 में कंहिं वॾे वॾेरे जे कबीले जे कंहिं सरदार जे ख़िलाफ़ हिन फॉर्म नॉमिनेशन फॉर्म फिल करायो। अॼु उहो ई समाज आहे जिते लोकल गवर्नमेंट इलेक्शन जा मामला था अचनि त असीं माण्हुनि खे ॾिसूं था, सरेआम माण्हुनि खे ॾिसूं था चापलूसियूं कंदे, वॾेरनि ऐं बोतारनि जा जेके छाड़ता घुमनि था असीं उन्हनि खे बि ॾिसूं था। ऐं ॿिए पासे अहिड़े क़िस्म जो किरदारु, अहिड़े क़िस्म जी अज़ीम किरदारु जेका अवामी तहरीक जे लांग मार्चनि में बि सिफ़ अवल में हुयो, जेका अवामी तहरीक कंदकोट में जेकॾा कबीलाई दहशतगर्दी वारो जेको जलसो हो उनमें सिफ़ अवल में हो। असां सभिनी दोस्तनि जी जेका तरबियत आहे उहो कलीम जे अॻवाणी में थी आहे। कलीम ज़िले जो सदर रहियो आहे अवामी तहरीक जो। ऐं जॾहिं बि असीं यादि कयूं था कलीम खे, जॾहिं बि असीं गॾु थियूं था ऐं कलीम खे यादि कयूं था, अमजद इस्लाम अमजद जे हिन शहर मुतलिक अगर कभी मेरी याद आए, अगर कभी मेरी याद आए तो चांद रातों की नरम दिलगीर रोशनी में। जॾहिं बि पाण कलीम खे गॾु कयूं ॾिसूं था त हू जिस्मानी तौर ते असांखे अलॻि थी वियो हुजे, पर असांजा हिन जा जेके किरदार आहिनि उन्हनि सां असीं गॾु सलाड़ियल हूं, अॼु हलूं था पिया। अॼु सरेआम असीं वॾेरे खे उहो चैलेंज था कयूं, बोतार खे चैलेंज था कयूं जेको कलीम 2013 में कयो हो। अगर कभी मेरी याद आए तो चांद रातों की नरम दिलगीर रोशनी में किसी सितारे को देख लेना, अगर वो नखले फलक से उड़कर तुम्हारी कदमों में आ गिरे तो ये जान लेना कि वो तारा था मेरे इस दिल का। वो तारो कलीम जो दिल हुयो जेका कल असीं जदोजहद पई कईसीं 8 मई ते तंगवाणी जे सुजागी जे लाइ, तंगवाणी जे वसीलनि जे ख़िलाफ़ हिमायत में, तंगवाणी जे जेका वॾरा ही गटर खाई आहे, असीं उहो कलीम जो ॾिनल हिकिड़ो किरदार हो 2012 ऐं 13 में जेको असीं खणी अॻिते हलियासीं। अगर कभी मेरी याद आए तो चांद रातों की नरम दिलगीर रोशनी में किसी सितारे को देख लेना, अगर वो नखले फलक से उड़कर तुम्हारी कदमों में आ गिरे तो ये जान लेना कि वो तारा था मेरे दिल का। मगर ये मुमकिन ही किस तरह है कि तुम किसी पे निगाह डालो तो उसकी दीवारें जान न टूटे। गुरेज करती हवा की लहरों पे हाथ रखना, गुरेज करती हवा की लहरों पे हाथ रखना, मैं ओस कतरे की आईने में तुम्हें मिलूंगा। तव्हां ॾिसो न, ही सॼो माहौल अहिड़ो जुड़ियल आहे, दर्जने अहिड़ा माण्हू हलनि था, वांगार वहनि था वॾेरनि जा। उते ही अवामी तहरीक, ही अबरा सबरा माण्हू जेको रसूल बख्श पली जो जेको फ़िक्र हो उहो असीं खणी पिया हलूं। असीं हिन मज़लूम तबिके जा असीं त आहियूं वारिस जंहिंजो ॾींहों शायदि असांजे हिन अॻवान दोस्त कलीम 2012 ऐं इन खां अॻु 90s जे सेंचुरी में जॾहिं ही सुजा अख़बार तहरीक में हो, हिननि ई त ॿारियो। असीं हिते आया आहियूं जे ॻोठ में इहो पैगाम खणी करे त तव्हां सभई दोस्त कलीम जे किरदार वांगुरु अॻिते अची करे अवामी तहरीक, बल्कि हिन ॻोठ छा हिते ज़िले कश्मीर में सभिनी दोस्तनि खे आउं इहा दावत ॾियां थो त तव्हां अचो, पाण गॾु थियूं, पाण मज़लूम अवाम खे गॾु कयूं ऐं पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद करियूं ऐं हिकिड़ा नायाब किरदार थियूं, हिकिड़ा अज़ीम किरदार आसमान जे हवा जे बुलंदियुनि में उॾरनि पिया। असीं उहे आदर्शी इंसान थियूं जेको रसूल बख्श पली जो जंहिंजो ख्वाब ॾिठो। मुंहिंजे ख़्याल में अॼु असीं आया आहियूं, हिन नंढनि ॿारनि खे असीं हिते सुजा अख़बार तहरीक में तंज़ीम साज़ी कयूं। ही जेके नौजवान बीठल आहिनि इन्हनि खे असीं नौजवान तहरीक में, अवामी तहरीक में शामिल कयूं, सिंधी शागिर्द तहरीक में शामिल थियूं, तॾहिं असीं सम्झंदासीं त कलीम ज़िंदा आहे। जिस्मानी तौर बिलाशुबा हू असांखां अलॻि थियो हुजे, पर अॼु बि कलीम असां मंझि आहे, असीं हलूं पिया ऐं विढ़ूं पिया।
जीएसएन।